गुलाम सिद्दीकी जो यूसी चो जो रवासी है ही अनोखो एहतजाज पियो करे हिन पानी कोन्हे तक़रीबन 2 साल थिया हिन मुख़्तलिफ़ नुमाइंदनि खे चई यूसी जी नुमाइंदनि खे चई त की पिया पर ही अनोखो एहतजाज पियो करे गुलाम सिद्दीकी जो कयो छो त मुंहिंजे बचनि लाइ रमज़ान जो महीनो पानी कोन्हे असां लाइ करे हर माण्हू जेको फरमाइशूं पूरियूं डिस्ट्रिक्ट काउंसिल करे थी डिस्ट्रिक्ट मेंबरनि जी करे थी ॿियनि जी करे थी मिनिस्टर जी करे थी असां लाइ करे पाणी कोन्हे ऐं ही पीपल्स पार्टी जो पुराणो वर्कर ही ज़िंदा लाश ही जीरो इंसान है मुअल न आहे पर ही अनोखो एहतजाज अफ़सोस ऐं मक़ाम सुबुह गाड़ी नुमाइंदनि खे चई बेज़ार थी पिया आहियूं पर हिन जो जेको सो कथर खणण वारो कोई न आहे वाहिद हिकु माण्हू आहे जेको ही हिते पियो निंदण को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियाल हो पर ही जेको सो इतनी बेयार मददगार सबका आसरा ॾींदा था सभिनी सां नुमाइंदनि सां राब्तो कयो हुयो बसि बाबा करायूं था हींअर बि चयो त बाबा हिन माण्हू जो अचो मसइले जो हल कढो ही माण्हू अंदरि पीअ लॻा वरम पर ही छा थो चवणु चाहे हिन जी कबानी त ॿुधूं छा थो गुलाम सिद्दीक तूं छा थो चवणु चाहीं बाबा थोरो उथी गुलाम सिद्दीक थोरो उथी ॿ मिंट उथी बाबा उथी तूं काढ़े भाउ ते छा लाइ पियल आहीं तूं छा लाइ पियल आहीं ॿुधाए त खरी तूं छाजे करे उथियल आहीं उथी थोरो उथी यार असां पाणी कोन्हे हटा 28 साल थियनि अभी अरबो ईंदा रुगो मुई भरे हली ईंदा न को पाणी ॾिना न को ॿियो न साजिद साहिब चयो मुराद सलमान चयो हर मेंबर खे असां चयो हर माण्हुनि खे चयो लेकिन पाणी असांखे कोन ॾिनो हाणे असांजी इहो ई अपील भई जेसिताईं पाणी न ॾींदा तेसिताईं असांजो आख़िर इहा ख़बर आहे